अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जे पाक कलाम मझा जेका आयत सगोरी मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, इन आयत पाक के अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू एक निहायत बुरे, कबीह, शनीर ऐं रब जे डमराईंदड़ अमल खां बानन खे रोकियो आहे। अहिड़ो अमल जेको बुरो आहे, उन जा नतीजा भी ख़राब आहिनि ऐं अल्लाह के वो अमल निहायत सख्त नापसंद आहे। रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो, वला तक़रबुज़ ज़िना, ऐं ज़िना जे वेझो न वञो, ज़िना जे वेझो ही न वञो। इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला, बेशक इहा ज़िना निहायत बुरी ॻाल्हि आहे ऐं तमाम बुछड़ो रस्तो आहे। ए ईमान वारो, ए कलमे पढ़ण वारो, ए मुसलमानो, ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणण वारो, जेकॾहिं तव्हां फर्मा बरदार आहियो ऐं सच्चा मोमिन आहियो त ज़िना खां बचो। इहो बुरो फेल आहे, बुरी वाट आहे ऐं अल्लाह खे इहा ॻाल्हि सख़्त नापसंद आहे। अॼु असां पंहिंजे समाज में ॾिसूं था त इहा बेहयाई तमाम घणी वधी रही आहे ऐं उन जा कुछ सब असबाब आहिनि। माण्हू न्याणियूं जवान परणाइनि नथा। हर घर में ॿ ॿ टे टे चार चार न्याणियूं जवान वेठियूं आहिनि, उथारिनि नथा। को चवे तो बहानो करे तो मूं वटि ॾाज जा पैसा न आहिनि, को चवे तो मूंखे रिश्तो सुठो नथो मिले। पर इहे सभु सिर्फ़ बहाना ई आहिनि। जेकॾहिं इंसान अल्लाह जे दीन ते अमल करे ऐं अल्लाह जे फरमान ते अमल करण जो जज़्बो रखे त उनखे ॾाज बि थी वेंदा, रिश्ता बि मिली वेंदा ऐं उन जे मथां इहे शरई फर्ज़ बि अदा थी वेंदा। अॼु ॼाणी वाणी
निकाह के महांगो बनायो वियो आहे। निकाह शादी करण हथ जूं जोड़ियल रीतूं रस्मूं तौर तरीक़ा उन जे करे निकाह मुश्किल थींदो थो वञे ऐं ज़िना आसान थींदी थी वञे। इन में इन बेहयाई जे अंदर जेकी गुनहगार गुनाह कनि था उहे त हूअं ई गुनहगार आहिनि, पर जेकी असी समाज जा माण्हू मुआशरे जा माण्हू असांजो बि इन बुराई में कुझु न कुझु हथ आहे। छो जन वटि न्याणियूं बालग वेठियूं उथारनि छो था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो आहे त जॾहिं तव्हां वटि न्याणी बालग थी वञे उनजो रिश्तो मिली वञे त तव्हां जल्द उनजी शादी कराए छॾियो। जेकॾहिं न कंदो त ज़मीन में ॾाढो बुरो फसाद पखिड़िजी वेंदो। उहो फसाद छा आहे? ज़िनाकारी, बेहयाई आहे। केतिरियूं औरतूं घरनि मां निकिरी थियूं वञनि। ॿियो त अॼुकल्ह घर घर में मोबाइल आहे, न्याणियुनि वटि मोबाइल फोन आहे। इहा बेहयाई जो रस्तो आहे, गुनाह जो रस्तो आहे मोबाइल फोन। अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे बाननि खे बुराई खां मना फरमायो ऐं मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान नबूवत मां इन बुराई जी सख्त ऐं शदीद मुज़म्मत बयान फरमाई आहे। अचो कुरान जो हुकुम भी ॿुधो, अचो त मिठे मोहम्मद जूं कुझु हदीसूं बि तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला यज़्न ज़ानी हीन यज़्नी वहुव मोमिन। जेॾीमहिल ज़ानी ज़िना थो करे हालांकि उहो मोमिन हूंदो आहे, पर जेॾीमहिल ज़िना थो करे ओॾीमहिल उनजो ईमान निकिरी वेंदो आहे। ज़िना जे वक़्त में ज़ानी बेईमान बणिजी वेंदो आहे। वला यसरिकु सारिकु हीन यसरिकु वहुव मोमिन। जेॾीमहिल चोर चोरी कंदो आहे असुल में मोमिन हूंदो आहे, पर जेॾीमहिल चोरी कंदो आहे त उनजो ईमान निकिरी वेंदो आहे, बेईमान थी वेंदो आहे। चोरी कंदे जे भाग्य उनखे बंदूक हणे चोरी कंदे मरी वञे त इहो बेईमान थी मरी वियो, ईमान खां ख़ारिज थी मरी। साईं फरमाइनि था, वला यशरबुल खम्र हीन यशरबहा वहुव मोमिनुन। जेॾीमहिल शराबी शराब थो पिए हालांकि उहो मोमिन हूंदो आहे, पर जेॾीमहिल शराब पिए थो ओॾीमहिल उनजो ईमान फुरिजी वेंदो आहे, उहो बेईमान थी वेंदो आहे। शराबी अगर शराब जे नशे में मरी वञे, ज़ानी ज़िना जे हालत में मरी वञे, चोर चोरी जे वक़्त में मरी वञे त ये टई बेईमान आहिनि, दायरे इस्लाम खां ख़ारिज बणिजी वञनि। आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, फ़इज़ा फ़अल ज़ालिका खला रिबक़तल इस्लाम मिन उनुक़िही। जेको ज़ानी ज़िना थो करे, शराबी शराब थो पिए, चोर चोरी थो करे, तो इस्लाम जो पट्टो पंहिंजी गिटीअ मां कढी थो छॾे, इस्लाम खां ॿाहिरि निकिरी थो वञे, इहो मोमिन नथो रहे। ऐं ॿुधो, मुंहिंजे सोने हबीब मदीने वारे ताजदार फरमायो त जेको माण्हू ज़िना थो करे, बेहयाई जो इर्तिकाब थो करे, उनजी अल्लाह वटि का हैसियत नथी रहे, उहो अल्लाह वटि ज़लील ऐं ख्वार बणिजी वञे थो। आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम तबरानी रिवायत आंदी है सैयदना अब्दुल्लाह बिन बुसर रदियल्लाहु तआला अन्हु का, सोने हबीब फरमायो, अज़्ज़ुनात तशइलु वुजूहुहुम नारा। जॾहिं ज़ानी ईंदा, ज़ानी मर्द ज़ानियाणियूं औरतूं ईंदियूं त उन्हनि जे चेहरनि ते बाहि जलाई वेंदी। जीअं कंहिं शइ ते पेट्रोल हारबो आहे
जिते पेट्रोल हारबो आहे उतो बाहि भड़को ॾींदी आहे त ईअं उन्हनि जे चेहरनि खे जहन्नम जी आग में दोज़ख जी बाहि में जलायो वेंदो। अल्लाह करीम शल सभिनी मुसलमाननि खे ज़िना खां महफूज़ फरमाए। सुणे हबीब मदीने वारे साईं फरमायो अज़्ज़िना यूरिसुल फ़क़्र, या आखिरत जी अज़ाब ॿुधव उन्हनि जे चेहरनि खे बाहियुनि में जलायो वेंदो। ऐं दुनिया जी सज़ा इहा आहे जो साईं फरमाइनि था अज़्ज़िना यूरिसुल फ़क़्र, जेको ज़िना थो करे त इहा ज़िना इंसान खे फ़क़ीर, मिस्कीन, नादार, मुफ़लिस ऐं क़लाश बणाए छॾींदी। दुनियादार हुजे, पैसे वारो हुजे, कुशादी रोज़ी वारो हुजे, पर ज़िना कंदो, मदीने वारे साईं फरमायो त उनजी रोज़ी जी बरकत खजी वेंदी, वो मुफ़लिस ऐं सुञो बणिजी वेंदी। मदीने वारे साईं जो फरमान सचो आहे जी। सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो हजरत सैयदना समुरा बिन जुंदब रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए थो, हबीबन फरमायो त राइतु लैल रजुलैन अतियानी फ़अख़रजानी इला अर्दिन मुक़द्दसा। साईं फरमाए तो अॼु राति मूं वटि ॿ मलाइक आया, ॿ मर्द आया, मलाइक इंसानी सूरत में आया। फ़अख़रजानी इला अर्दिन मुक़द्दसा, मुक़द्दस धरती ॾे मूंखे वठी विया, पाक धरती ॾे मूंखे वठी विया। पोइ साईं जन वो पंहिंजो वाक़ियो बयान कंदे तां जो इहा ॻाल्हि फरमाई फ़न्तलक़ना इला सुक़बिन मिस्ल तनूर, पोइ असां हिकु अहिड़ी जाइ ते आयासीं जो तनूर वांगुरु हिकिड़ी जाइ ठहियल हुई। तनूर ॾिठो अथव? तनूर जी, तनूर जंहिंमें मानियूं पचाईंदा आहिनि, बोरची तनूर, उन में अंदरि बाहि भड़काई वेंदी आहे, टांडा विझबा या अंगारा विझबा, बाहि भड़कंदी आहे, ऐं पोइ उहे भितियूं उन तनूर जूं एतिरियूं गरम थी वेंदियूं जो हीअं अटो चिपकाइबो त यकदम मानी पची वेंदी आहे। थोरी देरि इज़ाफ़ी थिए त उहा मानी सड़ी जली वेंदी आहे। उहे भितियूं उन जूं तनूर जूं एतिरियूं सख़्त थी वेंदियूं आहिनि, गरम थी वेंदियूं आहिनि। सोणे हबीब फरमायो त मूंखे अहिड़ो तनूर वांगुरु हिकिड़े जाइ ॾेखारी वई, आलाहु दय्यकुन व अस्फलहु वासिउन, उन जो मथियों जेको किनारो हुयो उहो सोढ़ो हुयो ऐं हेठि जेको हुयो सो वेकरो हुयो। हेठि उहो तनूर वेकरो कुशादो हुयो ऐं मथे उन जी किनारी जेका हुई उहा सोढ़ी हुई। साईं फरमाइनि था यतवक्कद तहतहु नारा, उन जे हेठों जहन्नम जी बाहि भड़की रही हुई, दोज़ख जी बाहि भड़की रही हुई। फ़ैदा इर्तफ़अू हत्ता कादू अन यख़रुजू फ़ैदा उख़मिदत रजऊ फ़ीहा, उन में कुछ माण्हू हुया उन तनूर जे अंदरि, जेॾीमहिल बाहि भड़के पई त मथे चढ़ी पिया अचनि, एतिरो मथे पिया अचनि जो ॼाण था ॿाहिरि निकिरनि, पर ॿाहिरि न पिया निकिरनि। वरी बाहि हेठि पई थिए त उहे वरी हेठि हलिया, तरे में हलिया पिया। वरी बाहि भड़को ॾिए उहे मथे चढ़ी अचनि, ॼणो ॿाहिरि निकिरनि था, उमेद थी पवनि त ॿाहिरि था निकिरूं, पर वरी किरी पवनि बाहि जे अंदरि। उन बाहि जे अंदरि जली रहिया हुया उहे माण्हू। वफ़ीहा रिजालुन व निसाउन उरातुन, उनमें उघाड़ा मर्द ऐं उघाड़ियूं औरतूं हुयूं जेकी दुनिया में बेहयाई जो इर्तिकाब कंदा हुआ, ज़िनाकार हूंदा हुया। अॼु अल्लाह उन्हनि खे इहो अज़ाब ॾेई छॾियो। मां मोहम्मद पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयुसि। सच ॿुधायो, जेको मदीने वारे साईं ॾिठो ऐं ॿुधायो सो सचा हक़ा बरहक़ा मञो था? ॿुधो,
बद किरदार इंसान जो अल्लाह वट अंजाम चाहे आकबत चाहे। बी रिवायत हिया त फंतलकना अला मिसल तन्नूर। साईं फरमाइन था त मेराज वारी रात हलंदे हलंदे एक एड़ी जाए तो गुजरिस जेका तनूर वांगुर ठयल हुई, हेठ वेकरी मथे सोड़ी। फैदा फीहे लगतुन व अस्वातुन, उन्हें में बुधो त रड़ियूं हुयूं, कुकूं हुयूं, दाहूं हुयूं। बाहि जे जलण जे करे माण्हू रड़ियूं ऐं फिगा फरियाद पिया कनि, घोड़ाड़े सड़ी वियासीं, यासे मरी वियासीं, ईअं रड़ियूं पिया कनि। फतलना फीहे फैदा फीहे रिजालुन व निसाउन उरातुन फैदाहुम यातीहिम लहबुन मिन अस्फल मिनहुम फैदा अताहुम ज़ालिकल लहब दो दो। साईं फरमाइन था त उहे माण्हू हुया जेकी दुनिया में उघाड़ा हलंदा हुया, लिबास सही न ढकींदा हुया ऐं ज़िनाकारी जो इर्तिकाब कंदा हुया, बदकिरदार इंसान हूंदा हुया। अज अल्लाह ताला उन्हनि खे इन बाह में जलायो आ। साईं फरमाइन था फेराए अंदर ॾिठो, झांकी पाए अंदर ॾिठो त छा माजरा है। साईं फरमाइन था उहे जलंदड़ ऐं रड़ियूं कंदड़ ज़िनाकार मर्द ऐं ज़ानियाणियूं औरतूं मूंखे उन जहन्नम में जलंदी नज़र आहिनि। अल्लाह करीम जल शानो शर जहन्नम जी बाह खां सभिनी मुसलमाननि खे बचाए, रब शर अज़ाब जहन्नम का महफूज फरमाए। अज़ीज़ान गिरामी, दोज़ख इंसान पाण भड़काए थो पंहिंजे लाइ, जन्नत जूं माड़ियूं पाण ठाहे थो पंहिंजे लाइ। साईं फरमाइनि था त मेराज वारी रात जन्नत में वियुसि त ॾिसां पियो मलाइक माड़ियूं था ठाहिनि पिया, बंगला था ठाहिनि पिया, वण था पोखनि पिया, बागात लगाइनि था पिया। ओचितो ओचितो रुकिजी विया, कम बंदि थी वियो। मूं पुछो त कम ॾाढो ज़ोर शोर सां हलियो पियो, वरी कम बंदि थी वियो आहे। चयो या रसूल अल्लाह, उहो माण्हू जंहिंजे लाइ ठहनि पियूं उहो आबिद हुयो, इबादत करे पियो त मलाइक उन जे लाइ माड़ियूं ठाहिनि पिया। हाणे उहो सुस्त थी सुम्ही पियो आहे त मलाइकनि माड़ियूं ठाहिण, बाग पोखण बंदि करे छॾियो। पुट ॻाल्हि सम्झ में आई? जेकॾहिं जन्नत जुड़े थी त हर इंसान पंहिंजे लाइ ख़ुदि जन्नत ठाहे रहियो आहे। अगर जहन्नम जूं बाहियूं भड़कनि थियूं त हर माण्हू ख़ुदि पंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि भड़काए रहियो आहे। पोइ तव्हां छा था चओ, पंहिंजे लाइ जन्नत ठाहींदो या जहन्नम ठाहींदो? जवाब ॾियो, छा ठाहींदो पंहिंजे लाइ? जेकॾहिं जन्नत जोड़ण चाहियो था, बदकिरदारियुनि खां बचो, ज़िनाकारी खां, बेहयाई खां बचो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मन ज़ना औ शरिबल खम्र नज़अ अल्लाहु मिन्हुल ईमान कमा यख़लउल इंसानुल क़मीस मिन रअसिही। मुझे सोने हबीब फरमायो त जॾहिं को माण्हू ज़िना थो करे या शराब थो पिए, उन जो ईमान ईअं निकिरी थो वञे जीअं को माण्हू पंहिंजे मथे मां कमीस लाहे कढंदो आहे, जीअं कमीस लाहे छॾींदो आहे, बदन उघाड़ो थी पवंदो आहे। जेको ज़ानी ज़िना थो करे या शराबी शराब थो पिए त उन जो बि ईअं ईमान निकिरी वेंदो, बेईमान बणिजी वेंदो। इहो माण्हू मोमिन नाहे, इहो माण्हू बेईमान आहे जेको ज़िनाकारी कंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी रिवायत आंदी सोने हबीब फरमायो मन जना खरज मिनहुल ईमान फ़इन ताब ताबल्लाहु अलैहि। हबीबन फरमायो त जे मानू ज़िना कई उन जो ईमान निकरी विंदो आ, बेईमान थी विंदो आ, पर जे तौबा कंदो आ त रब वरी ईमान मोटाए ॾींदो अथसि। खता थी वई, गुनाह थी वियो, हाणे पंहिंजे खता खे याद करे गलन तां ॻोढ़ा ॻाड़ींदो आ, रब जे अॻियां रोंदो आ, पिशेमान थींदो आ, मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया, मुंहिंजा मालिक गुनाह बख़्शाया, वठी मेरे मुहम्मद आई आया। जेरी मल तौबा ताइब थींदो आ, बख़्शिश घुरंदो आ त रब वरी फुरियल ईमान मोटाए ॾींदुसि, वियल ईमान वापस मिली पवंदुसि। तौबा वरी शइ, गुनहगार गुनाह करे वे, पर जेरी मल तौबा कंदो आ त अल्लाह फरमाईंदो आ मलाइको ॾिसो ॾिसो मुंहिंजे बाने खे ख़बर आ, असांजो रब उहो आ जेको गुनाहनि जे बख़्शण वारो आ, तॾहिं त मुंहिंजे दर ते बख़्शिश घुरी अथसि। ए मलाइको तव्हां शाहिद हुजो, बराबर खाती हुयो, गुनहगार हुयो, पर तौबा जे सिले में मूं रब अॼु बख़्शे छॾियो मां। चओ सल्लल्लाहु अलैहि या सही मुस्लिम में, सुनन नसाई में हदीस आ, सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइनि था, मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामत, टे माण्हुनि जो क़यामत जे ॾियारे अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो ई न, रब उन्हनि सां कलाम न कंदो, ॻाल्हाईंदो ई न। वला युज़क्कीहिम, ऐं न इन्हनि टिनी खे पाक कंदो, वला यंज़ुरु इलैहिम, न वरी अल्लाह उन्हनि ॾे का रहमत जी नज़र खणी ॾिसंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं इन्हनि टिनि माण्हुनि जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब हूंदो। न अल्लाह ॾिसंदो न अल्लाह ॻाल्हाईंदो न रब इन्हनि ॾे निहारींदो, न इन्हनि खे पाक कंदो, ऐं इन्हनि टिनी जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब हूंदो। उहे केर टे माण्हू आहिनि, ॿुधो ऐं पंहिंजो पाण खे बचायो। साईं फरमाइनि था शैख़ुन ज़ानिन, उहो माण्हू जेको कुराड़प में ज़िना करे, वार अच्छा थी विया, पीरी अची वई, कुराड़प अची वई, अञा बि बेहयाई थो करे, अञा बि ज़िना खां नथो मुड़े, क़यामत जे ॾियारे रब इन सां ॻाल्हाईंदो ई कोन, रब इन खे पाक न कंदो, रब इन ॾे निहारींदो ई न, ऐं इन कुराड़े जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब हूंदो। ॿियो उहो माण्हू व मलिकुन कज़्ज़ाब, ऐं उहो बादशाह जेको कूड़ ॻाल्हाए, बादशाह कूड़ ॻाल्हाए, जे असां वारे बादशाह असेंबली जे फ्लोर ते बि कूड़ ॻाल्हायो जेको हाणे मौजूद आहे। साईं फरमाइनि था इहो कूड़ ॻाल्हाइण वारो बादशाह क़यामत जे ॾियारे रब उन ॾे निहारींदो ई कोन, रब इन सां ॻाल्हाईंदो ई कोन, रब इन खे पाक ई न कंदो, ऐं इन जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। व आइलुन मुस्तकबिरुन, ऐं उहो अयालदार, उहो
अयालदार जेको वडाई तलब कंदड़ा वडाई करण वारो आ खुदी ऐं खुद पसंदी तकबर करण वारो आ इन मानू जे ला बि दर्दनाक अज़ाब हुंदो भाइरो रब के वडाई न वणंदी आ अल्लाह के न्याज़ ऐं निवड़त वणंदी आ चओ अल्लाह 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 हजरत बुरीदा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आ इमाम बज़ार तो रिवायत आने मुझे आका मदीने वाले ताजदार फरमायो इन्न समावाति सबअ वल अर्दीन सबअ लयलअनल शैख़ ज़ानी साईं फरमाइंदा सत आसमान ऐं सत ज़मीनूं उन कुराड़े माण्हू खे लानत कंदियूं आहिनि जेको कुराड़प में बि ज़िना थो करे पीरी में भी बुराई का न थो मुड़े इन कुराड़े के सतई आसमान ज़िना कार के लानत कंदा आहिनि सतई ज़मीनूं बि इन ते लानत विझंदियूं आहिनि व इन फुरूज सुनाते लयुज़ी अहलन नार नतनुरीहा जिनाकार मर्द जिनाकार औरतूं उन्हनि जूं जेके शर्मगाहूं आहिनि जंहिंजे ज़रिए सां उहे ज़िना कंदा उन्हनि में एतिरी बदबू थींदी एतिरी त बदबू थींदी जो जहन्नम खे जेको अज़ाब ॾिनो वेंदो उन्हनि जे शर्मगाहुनि जी बदबू जो अज़ाब ॾिनो वेंदो पुट कॾहिं तव्हां ढूंढ खां गुज़र थींदो आहे न ढूंढ मुअल जानवर कीड़ा पिया पटींदा कुता पिया खाईंदा उन केॾी धप हूंदी आहे माण्हू पासे में बीह न सघंदो आहे माण्हू खे बीहण सां अज़ियत ऐं ईज़ा थींदो आहे माण्हू खे हिकिड़ी तकलीफ़ पहुचंदी आहे साईं फरमाइनि था त जहन्नम खे जॾहिं रब अज़ाब ॾींदो बदबू जो अज़ाब ॾींदो त उहा बदबू ज़ानी मर्द ऐं ज़ानियाणियुनि औरतुनि जे शर्मगाहुनि जी बदबू हूंदी जेका जहन्नम खे अज़ाब ॾिनो तो उन्हनि जी पंहिंजी कैफियत छा हूंदी जंहिंजा खुद शर्मगाहूं उरे ज़िनाकार हूंदियूं उन्हनि खे केतिरी अज़ियत ऐं केॾो ईज़ा पहुचंदड़ हूंदो मदीने वारे साईं जा फरमान सच्चा आहिनि साईं जा फरमान चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह अकबर कबीरा ही हदीसा गौर सां ॿुधो इमाम इब्न अबी दुनिया रिवायत आंदी आहे ऐं हिन हदीस जो रावी मुझो सुहिणो अली शेर खुदा है मौला अली के वञो था न हाँ अली जा हुबदारो ॿुधो अली जे मञण वारा ॿुधो मथो मुहर्रम जो महीनो बचे थो पियो हाँ अली जा हुबदार घणा दावेदार उथंदा त असां अली जा हुबदार आहियूं हाणे रावी अलिया फरमान मिठे मोहम्मद करीम जो ॿुधो हजरत हैदर करार तो रिवायत करे मुझे सोने हबीब फरमायो इन्नन नास तुरसलु अलैहिम यौमल क़ियामत रीहुन
मुनतिनतुन हत्ता यतअज़्ज़ा मिनहा कुल्लु बर्रिन व फाजिर। माण्हू महशर जे मैदान में बीठल हूंदा, अञा फ़ैसिलो न थियो हूंदो। फ़ैसिलो थींदो त जन्नती जन्नत ॾे वेंदा, जहन्नमी जहन्नम ॾे वेंदा, अञा फ़ैसिलो न थियो आहे। महशर जे मैदान में बीठा हूंदा, साईं फरमाइनि था ओचितो हिकिड़ी हवा घुलंदी, हवा घुलंदी, पर अहिड़ी त बदबूदार हवा हूंदी जंहिंखे हर बदकार हर नेकोकार माण्हू उहा बदबू सिंघंदो, पर उन सिंघण सां हर माण्हू खे वॾी अज़ियत वॾो ईज़ा ईंदो, हर माण्हू परेशान थी वेंदो। साईं फरमाइनि था ओचितो हिकिड़ो आवाज़ थींदो, नादाहुम मुनादिन यस्मउहुम सौत, हिकिड़ो पढ़ो ॾींदड़ पढ़ो ॾींदो, ऐलान कंदड़ ऐलान कंदो, वयक़ूलु लहुम हल तदरून हाज़िहि रिह अल्लती क़द आज़तकुम। ए महशर जे मैदान वारो, ख़बर अथव हीअ बदबू छाजी हुई जे तव्हां सभिनी खे ईज़ाए छॾियो आहे, इहा बदबू छाजी हुई? फ़यक़ूलून ला नदरी, चवंदा असांखे ख़बर न आहे इहा छाजी बदबू हुई। आवाज़ ईंदो वल्लाहि इल्ला अन्नहा क़द बलगत मिन्ना कुल्ल मबलगिन फ़युक़ाल अला इन्नहा रीह फ़ुरूज ज़ुनात अल्लज़ीन लक़ुल्लाह बिज़िनाहुम वलम यतूबू मिन्हु। पोइ वो पढ़ो ॾींदड़ चवंदो त ॿुधो, हीअ जेका बदबू आई आहे उहे ज़ानी मर्दनि ऐं ज़ानियायुनि औरतुनि जे शर्मगाहुनि जी बदबू आहे। जेका तव्हां सिंघी आहे, तव्हांखे अज़ियत पहुती आहे, इहा ज़ानी मर्दनि ऐं ज़ानियायुनि औरतुनि जे शर्मगाहुनि जी बदबू आहे। उहे माण्हू ज़ानी जेकी ज़िनाऊं कयूं पर तौबा न कयूं, माफ़ी न वरतऊं, इन हाल में मौत अची वियुनि, जेकॾहिं तौबा कनि हा त अल्लाह हुननि खे बि बख़्शे छॾे हा, बख़्शणहार हुननि खे बख़्शे छॾे हा, पर हुननि तौबा न कई, इन हाल में ज़िनाऊं करे मरी विया। अल्लाह सां इन हाल में रब जी अचे पेश थिया आहिनि जो उन्हनि ते ज़िना जा आसार मौजूद हुया। अॼु रब करीम उन्हनि खे इहो अज़ाब ॾेई छॾियो जो उन्हनि जी हवा किथों लंघी आहे त माण्हुनि खे ईज़ा अची वियो आहे, त उन्हनि खे पाण खे केतिरो अज़ाब हूंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हदीस पाक में तो अचे, मुझा सोना हबीब अता फरमाइन वमन मात मुदमिनल खम्र सकाहुल्लाह मिन नहरिल गौत। जेको माण्हू शराब पींदो आहे ऐं शराब पींदे पींदे मरी वियो। बुढ़े तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मूड़े ध्यानु कयो, पंहिंजी कचहरी छॾियो, जॾहिं क़ुरान ऐं हदीस पढ़ी वञे त बुछड़े में बुछड़ो माण्हू उहो आहे जो पंहिंजूं ॻाल्हियूं करे खिल भोग करे, अल्लाह जे पैगाम खे, रसूलुल्लाह जे पैगाम खे मज़ाक करे सम्झे। अज़ीज़ान गिरामी, मुझे सोने हबीब फरमायो त जहन्नम में हिकिड़ी नहर आहे, जंहिं नहर जो नालो आहे गौत। छा नालो आहे? गौत। उन नहर जे अंदर उन्हनि माण्हुनि खे ॿोड़ियो वेंदो, अज़ाब ॾिनो वेंदो, उन्हनि खे डुबायो वेंदो गौत जी नहर में, जेके शराब पीअंदा हुआ, शराब पीअंदे पीअंदे मरी विया, शराब खां तौबा ताइब न थिया, शराबी हालत में मरी विया। इन्हनि माण्हुनि खे गौत जी नहर में ॿोड़ियो वेंदो। तव्हांखे ख़बर आहे त गौत जी नहर छा आहे? असां चयो या रसूल अल्लाह तव्हां ॿुधायो छा आहे? हाणे फरमायूं त गौत जी नहर जंहिंमें टहकंदड़ गंदो गलीज़ बदबूदार पाणी पूया।
पुट जने फट थी पवंदो न फट नासूर थींदो उन में हिकिड़ो गंद निकरंदो आ उर्दू में सरीदा है पीप उर्दू वाले कहते हैं पीप और सिंधी में कहते हैं गंद या पुए वो पुए ऐ गंद उन जी नहर हुंदी वो बदबूदार ऐ ट्रक अंदर हुंदो ऐ या गंद ऐ पुए किथों निकरंदो जानी मर्दन ऐ जानियान औरतन जे शर्मगाह में या बदबूदार पानी निकरंदो वो इन गौता जी नहर जे अंदर उन्हनि जानी मर्दन के जानियान औरतन के शराबी मर्दन के इन में बोड़ियो वेंदो मुसलमानो अल्लाह जो खौफ रखो बचायो पंजो पान के बुराई खां जिना की लज्जत थोड़ी देर जेला अजाब हमेशा जेला नफसानी लज्जत नफसानी ख्वाहिश थोड़ी देर जेला पर उन्हें जी उकूबत ऐं सजा हमेशा हमेशा जहन्नम जी बाह में टिकणो पवंदो चो सल्लल्लाहु अलैहि या इमाम बैहकी रिवायत तो आने मुझे सोने हबीब जो असाबी हजरत राशिद बिन साद अल मिक़राई रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत आने तो मुझे आका फरमायो लम्मा उरजबी मररतु बिरिजालिन तुक़रदु जुलूदुहुम बिमकारीद मिन नार साईं फरमाइन था मेराज वारी रात हिकड़न एड़न मर्दन खां मुझो गुजर थियो जो दोज़ख जी बाह जे कैंचुन सा जहन्नम जी बाह जे कैंचुन सा उन्हनि जी खल उबती करे लाथी पे वई खल हाणे कुर्बानी में चयो न बकरन जी खल कीअं पे कासाइन लाथी हां खल जिंदा मानू जी खल मलाइक लाहिन पिया पर दोज़ख जे कैंचुन सा कपे फकुल्त मन हाउला या जिब्रील मु पुछो त जिब्रील ही केर मानू इन काल लदीन यतज़य्यनून लिज़ीना साईं फरमायो त मु जिब्रील खां पुछो जिब्रील ही केर मानू इन जे या रसूल अल्लाह ही उहे मानू इन जेके हथ जो सिंगार मेकअप करे बेहयाई जे ला निकरंदा हुया पान के सजाए सिंगारे जिना जे ला निकरंदा हुया गुनाह जे ला निकरंदा हुया अज इन्हनि जे बदनन के दोज़ख जे बाह जे कैंचुन सा खलू ला हिकड़ो मानू जेको बेहयाई जे ला ठही सबरी निकरे तो ना मेरा कपड़ा पाए तो कोन विंदो ना मजूरी वाला कपड़ा पाए तो कोन विंदो ना पंजा सुठा कपड़ा पाइंदो वेंजंदो अतर लगाइंदो सेंट परफ्यूम लगाइंदो पान के ठाहे सिंगारे निकरंदो बेहयाई जे ला जिना जे ला साईं फरमाइन था वो दुनिया में पान जे बदन के सिंगारे बुराई जे ला निकतो अज उन जे बदन के दोज़ख जी बाह जे कैंचुन सा कपियो अल्लाहु अकबर कबीरा अल्लाहुम्मा हफ़िज़ना मिन अज़ाबिन नार साईं फरमाइन था सुम्मा मररतु बिजुब्बिन मुंतनिरिह फसमअतु फीहि अस्वातन शदीदह साईं फरमाइन था को मुंजो गुजर हिकड़े खूह खां थियो जे खूह मंझां के रड़ियूं ऐं वाका बुधण में आया रड़ियूं दाहूं कूकूं उन खूह मां बुधण में आयूं फकुल्त मन हाउला या जिब्रील मु पुछो जिब्रील ही केर मानू इन खूह में सड़न पिया केर मानू इन काल निसाउन कुन यतज़य्यन लिज़ीना व यफ़अलन मा ला यहिल्लु लहुन साईं फरमायो त ए जिब्रील
जिब्रील चयो या रसूल अल्लाह उहे माण्हू थई ओ मुंहिंजा सोना हबीब ही उहे माण्हू आहिनि ही उहे औरतूं आहिनि खूह जहन्नम जे में सड़न पियूं जेकी हार सिंगार करे सुर्खियूं पाउडर मेकअप करे ज़िना जे लाइ निकिरंदियूं हुयूं धारियन मर्दन जे अॻियों पाण बदन बणाइण जे लाइ पंहिंजे जिस्म खे बणाइण जे लाइ धारियन मर्दन जे अॻियां ही सिंगार करे निकिरण वारियूं औरतूं आहिनि अॼु इन्हनि खे इहो जहन्नम जो अज़ाब थी रहियो अॼु औरतूं सुर्खियूं पाउडर मेकअप कनि थियूं हज़ारे रुपया मेकअप ते ख़र्च थो थिए पंहिंजे बदन खे सिंगारण जे लाइ त धारियन मर्दन खे मां वणा परावर मर्दन खे पाण वणाइण जे लाइ औरतूं सिंगार करे निकिरनि थियूं मुंहिंजे आका फरमायो दुनिया जा सिंगार करे वरतऊं पर अॼु उन्हनि खे जहन्नम जी बाहि जलाए रही आहे मां मोहम्मद अखियुनि सां ॾिसी आयो मिठा हाणे कर जेको करणो अथई पंहिंजे लाइ जन्नत ठाहिणी अथई या जहन्नम ठाहिणो अथई खटी जे हाराई हंधु अथई खटण ऐं हाराइण जो हंधु ही आहे हिकिड़ा जवान खटियूं था वञनि हिकिड़ा हारायूं था वञनि ओ करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई अॻियों हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ छॾे न दार दुनिया खे क़बर ॾे नेठ हलणो आ उते नई धूड़ में विझंदई सामीअ में नेठ सुम्हणो आ न को माइट न को मारू न को पीउ माउ कम ॾींदई भॼी बेज़ार ॿाहिर थींदई भॼी बेज़ार ॿाहिर थींदई यके सिर सूर सहणो आ को कम नहीं अबू कम नहीं दई अम्मा कम नहीं दई भावर कम नहीं दई मुजादा बच्चा दुश्मन थी वेंदई भायर दुश्मन बणजी वेंदई केर तुंहिंजी रड़ ॿुधण वारो न हूंदो केर तुंहिंजी दाह जो दाद करण वारो न हूंदो ओ मिठा अॼु वक़्तु थई पंहिंजे रब खे राज़ी करे ॾेखार अॼु वक़्तु थई गुनाहनि खां बच भला जेकॾहिं गुनाह थी विया आहिनि ख़ताऊं थी पियूं आहिनि त उन जे लाइ रोई रब खां माफ़ी वठ बख़्शिश तलब कर तौबह ताइब थी त तौबह जो बि ही वक़्तु आहे मुंहिंजा दोस्तो जे ओचितो मौत अची वियो तौबह जी मोहलत बि न मिली सघंदी बख़्शिश घुरण जो अॼु मौक़ो थई ओ मिठा अॼु जे हेड़ी सुंदर महफ़िल में आयो हेड़ी भलारी महफ़िल में आयो अॼु नबी सोने जूं हदीसूं ॿुधई अल्लाह जो क़ुरान ॿुधई रब तोखे मौक़ो ॾिनो आहे तौबह ताइब थियण जो अॼु मौक़ो थी बख़्शिश तलब करण जो पर तौबह कर सच्ची वरी गुनाह जे वेझो न वञ सच्ची तौबह कर सच्ची दिल सां माफ़ी वठ अॼु ओ मिठा अच तोखे हिकिड़ो तौबह जो वाक़ियो थो ॿुधायां बस दिलियूं हाज़िर कयो तो मां वाक़ियो थो ॿुधायां अहद रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजूर जे ज़माने जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो त तौबह कहिड़ी शइ गुनाह खणी केॾा बि हुजनि पर तौबह जो शान छा मुंहिंजा सोना हबीब मदीने वारा साईं पंहिंजे मस्जिद नबवी में वेठा आहिनि मां घोर वञा मस्जिद नबवी तां सदके वञा मस्जिद नबवी जे हवाउनि ऐं फ़ज़ाउनि तां जिते अॼु बि मुंहिंजो दिलबर हयात नबी वेठो आहे हे आऊं त मदीना तो तां घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहनि जिते मुंहिंजा साईं
रहने ओसे तड़शाल वसने आऊं त मदीना तो ता घोरे वञा जिते मुझा साईं रहने ओ चतुअड़ा बागन में अल्लाह चतुअड़ा बागन में यार मिठड़ी लात लवने आऊं त जबल तो ता घोरे वञा जिते मुझा साईं रहने अदियूं अब्दुल लतीफ चए भेनर शाह लतीफ चे ओ ला 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 वो ला राणो रात नायो मुझी भेड़ में वेल डरी मिया राणो रात नायो मुझी भेड़ में वेल डरी वट सुरी देवला भेड़ में तेल बरी मिया राणे कान रड़ी मुझी रात विलामी दी हुजो अल्लाह हाय अदियूं अब्दुल लतीफ जे शल बिछड़ा मोब मिलने आऊं त जबल तो ता घोरे वञा जिते मुझा साईं रहने मस्जिद नबविया मुझे सोने हबीब जी दरबार लगी पिया ओच तो हजरत उमर सोनो बाहर आयो पर हजरत फारूक आजम रोंदो आयो आ गोढ़ा गाड़ी दो आयो हबीब करीमन पूछो त उमर छो रोंदो आयो आ तुझे रोण जो सबब केड़ो आ अर्ज तो करे या रसूल अल्लाह हिन महफिल जे पारों हिकड़ो नौजवान वेठो आ नौजवान वेठो आ पर ॾाढो रोए थो ॾाढो रोए थो ॾाढो रोए थो उन जे रोण खे ॾिसी मूंखे बि रोण अची वियो आ खबर नाहे हुन जे रोण जो सबब केड़ो आ पर एड़ियूं इलाज ऐं एड़ियूं आसियूं थो करे पियो जो उन जे रोण खे ॾिसी मूंखे पाणे रोण अची वियो साईं फरमाइनि था उन नौजवान खे वठी अचो मुझे अॻियां पेश कयो नौजवान आयो आ बारगाहे नबूवत में पहुतो आ इमामुल अंबिया जे साम्हूं पहुतो आ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था नौजवान छो थो रोई ही रिवायत का बयान तो कया फकीह अबुल समरकंदी पंजे किताब तंबीहुल गाफिलीन में यह रिवायत आंदी पंजे सनद साईं फरमाइनि था नौजवान छो थो रोई छाते करे तो रोई अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुखे मुझा गुनाह याद था चन पंजू खताऊं याद करे रोआ तो अल्लाह जी जात वाहिदुल कहार रब जी जात बेनियाज सरकार मुझा ॾाढा घणा गुनाह आहिनि उन्हनि गुनाहनि खे याद करे रोआ तो त मन करीम मुखे बख्शे छॾे साईं फरमाइनि था ए नौजवान ॿुधाए तुंहिंजा गुनाह घणा आहिनि या मींहं जा फुड़ा घणा आहिनि बारिश जा कतरा वधीक या तुंहिंजा गुनाह घणा अर्ज करे तो या रसूल अल्लाह बारिश जे कतरनि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि साईं फरमाइनि था भला ॿुधाए
वणन जा पन घणा या तुंहिंजा गुनाह घणा। चए तो या रसूल अल्लाह वणन जे पनन खां मुंहिंजा गुनाह घणा। साईं फरमाइनि था भला ॿुधाए वारी जा ज़र्रा घणा या तुंहिंजा गुनाह घणा। चए तो या रसूल अल्लाह वारी जे ज़र्रनि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि। हबीबन फरमायो भला ॿुधाए तुंहिंजा गुनाह घणा या अल्लाह जी रहमत घणी। ॿुधा रब जी रहमत घणी आ या तुंहिंजा गुनाह घणा आहिनि। नौजवान दाह करे रुनो। चए तो या रसूल अल्लाह रब जी रहमत मुझे गुनाहन का जोर घणी आ वडी आ। साईं फरमाइनि था वो रब तुंहिंजा गुनाह बख्शींदो। भला ॿुधाए त सही तूं अहिड़ा कहिड़ा गुनाह कया आहिनि जो एतिरो परेशान आहीं। चए तो या रसूल अल्लाह ॿिया त गुनाह घणा ॿियूं त ख़ताऊं घणियूं पर हिकिड़ो मूंखां तमामु वॾो गुनाह थी वियो आहे जंहिं मूंखे रुआरे छॾियो आहे। साईं फरमाइनि था वो कहिड़ो तो गुनाह कयो आहे। चए या रसूल अल्लाह मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी औरत रहंदी हुई, हसीन हुई, जमील हुई, पर उहा पाक दामन हुई, नेकोकार, अल्लाह जे खौफ वारी बानी हुई। मां उन में बुरी नज़र रखियूं वतंदो हुयुसि, मां उन खे बुराई जे लाइ सॾींदो हुयुसि, पर उहा औरत पाक दामन रही, कॾहिं बि मूंखे पंहिंजे वेझो अचण न ॾिनी। वक्त गुजरंदो रहियो, मां हीला हलाईंदो रहियुसि, पर उहा औरत अल्लाह जे खौफ में कॾहिं बि मुझे करीब न आई आ। या रसूल अल्लाह उहा औरत वेचारी वफ़ात करे वई। उनखे गुस्ल ॾिनो, कफन ढकायूं, पोइ उनखे वञी कब्र में जनाज़ो पढ़ी दफनाए आया, पूरे आया। मूंखे शैतान गुमराह कयो, मूंखे मुझे नफ्स गुमराह करे विधो। या रसूल अल्लाह मुझे मथा नफ्स सवार थी वियो, मुझे अंदर में शैतान सुराइयत करे वियो। मूं छा कयो जो रात जे वक्त में जॾहिं माण्हू पूर्ण वारा मोटी विया, ख़ल्क़ डरी वई, रात जो बेगाह वक्त थियो आ, मूं वञी उहा कब्र खोली आ, कब्र खोटी आ, उन न्याणी जो लाश बाहर कढियो आ, उन जे लाश के बाहर कढी, उन जे लिंगन ता कफन हटायो आ, उन जो कफन लाहे करे मूं उन मयत सां, उन औरत सां ज़िना कई आ। या रसूल अल्लाह जेरी मल मां बुराई कई, पंहिंजो कारो मुंह कयो, उन जे लाश में चुरपुर थी, उन जे लाश में आवाज आयो, अरे अल्लाह जे कहर खां न ॾिने, मूं परदे मूंखे न्याणी खे अचे कफन लाथी, उघाड़ो कई, मूंखे पलीत बणाई, खुदा जे नंबर खां नथो ॾिजी, खुदा जे कहर ऐं गज़ब खां नथो ॾिजी। उन्हें मयत ॻाल्हायो आ, मुझे लिंगन में ॾकणी पइजी वई आ, हाणे रोआं थो त अले मूंखे माफ़ी मिलंदी अले न मिलंदी। या रसूल अल्लाह हाणे तव्हां जे तॾे ते आयो आहियां, तव्हां दुआ घुरो रब मूंखे बख़्शे। हबीबन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हुज़ूर फरमाइनि था निकुर मुंहिंजे मदीने मां, ओ ज़ालिम अहिड़ो गुनाह करे वरी मुंहिंजे मदीने में आयो ही, निकुर मुझे मदीने मां, मता तुझे करे ॿियनि जे मथां न को अज़ाब अची वञे, निकुर मुझे शहर पाक मजा। हबीबन उनखे कढियो आ, हाणे रोंदो रड़ंदो जबलनि ॾे हलियो वियो, गारनि ॾे हलियो वियो, रोई पियो चवे हाय खोड़ा मूं छा कयो, केॾो गुनाह कयो में, अॼु महबूब बि मूंखे पंहिंजे दर तां हटाए छॾियो आहे। है खोटी मुंहिंजी किस्मत कंहिंजो ॾोह न आहे, ओ खोटी मुंहिंजी किस्मत कंहिंजो ॾोह न आहे। लिखियो गज़ल जो ॿियो केरु ठाहे, खोटी मुंहिंजी किस्मत कंहिंजो ॾोह न आहे।
ओ मदनीअ जे चवण ते जेकर कन ॾियां ऐ गुनाहनि जूं घिटियूं ये ना घुमा अफ़सोस अरमान वेलो में अजायो मुझा दोस्तो हाणे जबलन में गारन में रोंदो वते रड़ंदो वते 40 ॾींहं रोंदे गुज़री विया 40 ॾींहं ते हथ खणी चवे तो मौला ए मुझा मालिक करीम जे बख्शी त बख्शणहार रही जे माफ़ी नी त तुझी रहमत वॾी आ ए मुझा मौला जे बख्शी त अॼु पंहिंजे नबीअ जे ज़बानी मूंखे बख्शिश जी ख़ुशख़बरी ॿुधाए भला जे नथो बख्शी जे माफ़ी नथो ॾी त पोइ मूंखे दुनिया में ही अज़ाब ॾे मूंखे दुनिया में ही पंहिंजी अज़ाब जी सज़ा चखाए मुंहिंजा मौला मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाए जाए ए मुंहिंजा मौला मुंहिंजूं आरज़ूं क़बूल कर मुंहिंजी निज़ारी क़बूल कर रोए भी पियो रब खे सजड़ा भी करे पियो मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया मुंहिंजा मालिक वठी मेरे मुहम्मद आया ओ नको मलो सुझे तो को मुखे नको आसरो सुझे तो को मुखे किया कार है पंजी मां लहराया वठी मेरे मुहम्मद आया मुझा दोस्तों 40 होनी आ रोंदे रोंदे रड़ंदे माफी वठंदे अजो 40 ॾींहं ते इहा रब के इल्तिजा कई थई ओडो जिब्रील मुझे मिठे मोहम्मद करीम वट लथो रब तो फरमाए त महबूब बुधाए बाना मुजाहिद या तू जाहिद साईं फरमाइन था त बाना त अल्लाह जाहिद हबीब रब तो फरमाए भला बुधायो त बेफरमानी मुंजी था कन या तुंजी हबीब फरमाइन था त बेफरमानी त अल्लाह जी था कन सोना नबी भला बुधाए बख्शण वारो तू आहीं या मां अल्लाह बख्शणहार आया माफी तू नहीं दे या मां ॾियण वारो आया साईं अर्ज कंदा मुंहिंजा मौला तू ही माफी ॾियण वारो ही तू ही बख्शणहार आहीं हुकुम तो मिले त हबीब वञू ने नौजवान के फलाणे जबल ते रोई तो बीठो वञी मुबारक ॾीस तुंहिंजो रोअण अघामी वियो तुंहिंजी तौबा क़बूल पइजी वई तोखे माफ़ी मिली वई हबीब हलियाइन ॾिसन वो बार उने जबल ते मथा ऊंधो मुंह कयूं ज़ार ज़ार रोए थो पियो हबीबन वञी उथारियुस म्या उथी तुंहिंजो रोअण अघामी वियो तुंहिंजी तौबा क़बूल पइजी वई मिठा अल्लाह बराबर बख्शणहार आ करीम आ रहीम आ बराबर असां को खताऊं थियूं आहिनि गुनाह थिया आहिनि अॼु वक़्तु अथव तौबा ताइब थियण जो बख्शिश वठण जो ओ मिठा माफ़ी वठो वरी हेड़ी जिंदगी जा ॾींहं हुजन हले न नसीब खबर ना है केॾी महिल मौत अची वञे खबर ना है असां मां कंहिंजो अॼु टाइम पूरो थी वञे ओ मुंहिंजा दा त मौत जे अचण खां अॻु में तौबा ताइब थियो जेब खताऊं थियूं गुनाह थिया बुरायूं थियूं उन जी बख्शिश तलब थियो ऐं अॻिते जे लाइ अमल सालिह कयो बदकिरदारी खां बचो बेहयाई खां बचो परावा नंग न तकियो बुरियूं नज़रूं न कयो ज़िनाउनि खां बचो छोकरे बाज़ी खां बचो हथ सां बेहयाई करण खां बचो ओ मिठा अल्लाह ताला जल्ल शानु जे फर्ज़न जी पोइवारी कयो 5 वक्त नमाज पढ़ो जेके नमाज न पढ़ंदा आयो 5 वक्त नमाज पढ़ो छो त इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर नमाज एड़ी शै आ जेका बुराइन का बेहयाइन का रोके विझंदी 5 वक्त नमाज पढ़ो अल्लाह जे कुरान सां मोहब्बत रखो ऐं हिन मजलिस में अच वञ
ये सोबत न छड़ियो मिठा अच वंज रखंदे इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला तो के सौ रस्तो नसीब कंदो गुनाहन की माफी मिलंदी सोने नबी दी शरीयत सुन्नत ऐं महबूब जे दर जी गुलामी नसीब थींदी अल्लाह ताला मुझो चवण तवा सा जो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए रब करीम शाल सा सबनी के मदीने वाले साईं जो सच्चो गुलाम बनाए वमा अलैना इल्ला अल अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा। या अल्लाह जेकी भी साइल है उन सभिनी जा सवाल पूरा फरमा बे औलादन के साले औलाद अता फरमा बेरोजगारन के कुशादो रोजगार अता फरमा। ए मुझा मौला पंजे हबीब जे सदके इन पूरे मजमे ते पंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा इन फकीरन फकीराणियन ते पंजो रहमतुन ऐं बरकतुन जी बारिश बरसा। या अल्लाह असां सभिनी के मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि।